नाज़रीन, मेरान टीवी तरफ़ा 6 डिसंबर ते सिंध जा ॿेट ऐं ज़मीन सिंध जी मिल्क जे सिरे हेठि सक़ाफ़ती दिहाड़ो मल्हाइण वारे ऐलान खां पोइ हैदराबाद में बि तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। अंजुमन ताजरा कासमाबाद जे अॻवाननि सक़ाफ़ती दिहाड़ो भरपूर नमूने सां मल्हाइण जो ऐलान कयो आहे। इन हवाले सां पेश आहे मुदस्सिर अब्बास जी ही रिपोर्ट। नाज़रीन, मेरान टीवी तरफ़ां 6 डिसंबर ते सिंध जा ॿेट ऐं ज़मीन सिंधी मिल्क जे उनवान हेठि सक़ाफ़ती दिहाड़ो मल्हाइण जे ऐलान खां पोइ सॼी सिंध जी हैदराबाद में बि सक़ाफ़ती दिहाड़ी जूं तयारियूं उरूज ते पहुतल आहिनि। मुख़्तलिफ़ सियासी समाज जेके धुरियूं आहिनि उहे मुख़्तलिफ़ प्रोग्राम तरतीब ॾेई रहियूं आहिनि। असीं इन हवाले सां असां हींअर अंजुमन ताजरान कासमाबाद जा अॻवान मौजूदु आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू सक़ाफ़ती दिहाड़ो कीअं मल्हाईंदा। जनरली कासमाबाद खां वठी सिंध सॼे पाकिस्तान सॼी दुनिया में सिंधी कल्चर डे जे लाइ जेको सिंध जे सहाफ़त ऐं सिंधी सहाफ़त जेको किरदारु अदा कयो अॼु सॼी दुनिया में उहो हिकु अनमोल तोहफ़ो आहे। असीं चवंदा अॼु पंहिंजी सक़ाफ़त खे, सिंधी सक़ाफ़त खे, ॿोली खे, अजर खे, टोपी खे, इनखे उनजी तरक़ी लाइ, उनजी वाधवी जे लाइ, उनजे कामयाबी जे लाइ असां सभिनि ते फ़र्ज़ु आहे थिए थो। जेके बि धरती जा वासी आहियूं, जेको सिंधु दरिया जो पाणी पियूं था, उहे सभु धरती सां थंज मल्हाइण जे लाइ पंहिंजे वफ़ा कनि ऐं ॿोली जे लाइ, कल्चर जे लाइ अॼोके ॾींहं ते ऐं जेको 6 डिसंबर ते आहे सॼी कासमाबाद में सक़ाफ़ती ॾींहं रैलियूं निकिरंदियूं। साईं, जीअं त ही सिंधी ॾिहाड़ो मल्हाइजे थो, सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइजे थो, इहो तमामु अॻे त सिंधी टोपी अजरक पाइबी हुई, पर जेको आहे सो सिंधी मीडियाज़ जेको आहे सो ख़ासि करे जॾहिं ऐलान कयो त सॼी सिंध में इहा ख़बर जेका आहे त ख़ुशबू वांगुरु फैलिजी वई ऐं सभु सिंधी ॿाहिरि निकिता। अजरक टोपी ऐं इहे जेको बि असांजो सक़ाफ़ती आहे उन सां उन आजा कई आहे ऐं उहो न सिर्फ़ु हिते पर पूरी दुनिया में। ऐं हिन दफ़े जेको ॿेटनि जो जेको मसइलो थियो आहे ख़ासि करे उन ते सिंधी माण्हुनि खे घणो हिकिड़ो जेको जोश ऐं जज़्बो बि आहे। ऐं ॿी जेका ॻाल्हि आहे ख़ासि करे जेको असां पढ़ूं था या टी वी ते ॾिसूं पिया तव्हांजी महिराण समेत सभिनी खे जेको अचे पियो त इहे सिंध जी सक़ाफ़त सां गॾु उन में हिकिड़ो इहो बि नंढिड़ो हिकिड़ो स्लोगन्स आयो आहे त सिंध जो क़ौमी ॾिहाड़ो उन सां गॾोगॾु कराची सिंध आहे। महिरबानी, थैंक यू महिराण चैनल जो। ऐं तव्हांजो जेको ऐं चीफ पैटर्न आहे अंजुमन ताजरान सिंध जो, ऐं हीअ वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अंजुमन ताजरान कासमाबाद हीअ माना वॾो ॾींहुं ठाहिण लाइ, अजरक टोपी जो ॾींहुं ठाहिण लाइ ऐं कोशिशि कई आहे ऐं प्रोग्राम रखियो आहे त हिन में असीं सभु गॾु आहियूं ऐं सॼे सिंध खे आहे त सॼे सिंध अचे हिन में ऐं असांजे हिन ॾियारे खे कामयाबु करे। सिंध धरती मोहबत जी धरती आहे, प्यार जी धरती आहे, अमन जी धरती आहे ऐं असांखे सिंध खे अॻियां वधाइणो आहे ताकी सॼी दुनिया में सिंध जो नालो आहे, कल्चर जो नालो आहे, उनजो कल्चर आहे, उनजो जिथे किथे पैगाम आहे। तमाम उन लोगों को जो इसमें शिरकत करेंगे हम दिल की गहराइयों से मुबारकबाद पेश करते हैं और अंजुमन ताजरान सिंध की तरफ से एक कैंप लगाएंगे हम गुल सेंटर चौक पर सरपरस्त आला कासमाबाद महबूब बड़ों की सरबराही में, और अंजुमन ताजरान डिवीज़न के सरपरस्त आला हाजी असलम निर्माण साहब होंगे। हमारे तमाम ज़िम्मेदारान नायब सदर तकी मोहम्मद शेख, मोहम्मद अली भाई, सईद भाई, अमजद रहीम भाई, ये जितने भी हमारे तमाम ज़िम्मेदारान वेलकम करेंगे आने वाली तमाम रैलियों को और इंशाअल्लाह ताला हम एक तासुर देंगे कि सिंधी महाजिर जो हैं सब एक साथ हैं और सिंधी अजरक डे के ऊपर हम महबूब बड़ो भाई की पूरी टीम को वेलकम करेंगे पाकिस्तान चौक गुल सेंटर पर। शुक्रिया। आज जो है मकसद ये है कि हमने यहाँ पर इजलास बुलाया अंजुमन ताजरान का कि 6 तारीख को हमने जो है वहाँ अपने टोपी और अजरक डे का मनाना है। तो इस सिलसिले में हमने यहाँ पर जो है अपने भाइयों से आपस में जो है मुशावरत की है और इस सिलसिले में हम जो है वो अपने गुल सेंटर के ऊपर जो है एक बड़ा कैंप लगाएंगे और वहाँ पर जितने भी हमारे सिंधी, महाजिर, पंजाबी, पठान जो भी सारे भाई हमारे भाई हैं। सिंधी कल्चर डे जो है ये हमारा सकाफती सूबे का एक डे है, उसको जिस जोश खरोश में बनाया जाता है ये काबिल दीद है। हमारा जो सकाफती अंदाज़ है वो सबसे मुनफरिद है, सबसे जुदा है। मेहरान जो ज़मीन कहलाती है हमारी सिंध की, उसमें मोहब्बत का प्रचार किया जाता है। अंजुमन ताजरान सिंध इस प्रोग्राम को भरपूर तरीके से मनाने की तैयारी कर रही है। वो पूरे सिंध में इसको प्रोग्राम को बनाया जाएगा जो हमारा कल्चर डे है। इंशाल्लाह 4 दिसंबर को हम आटोबान रोड पर हम इसका दोबारा एक एहतमाम करेंगे और वहाँ इसकी एक रिहर्सल प्रोग्राम करेंगे ताकि लोगों में जज्बा पैदा हो और उनको मालूम पड़े कि कल्चर डे के क्या तरीके का और क्या होता है। इंशाल्लाह 6 दिसंबर को बरोज़ इतवार जेका आचार्य जी चेंदो आहे